अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। गुज़री वियल वक़्त जा पेरा खणूं था, यादगिरियुनि जा वर्क वरायूं था। ख़ूबसूरत लेखक लक्ष्मण कोमल जी याद ताज़ी करियूं था ऐं कुझु सारिणियूं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था। जी हा, लक्ष्मण कोमल बाबति नामियल लेखक जामी चांडी जो लिखियल लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था। दुनिया में जीअं अंदर जा किना बदबूदार हासिद ऐं कूड़ा माण्हू हर दौर में रहंदा आया आहिनि, तीअं हीअ दुनिया हर दौर में मोहबती मुस्बत ज़िंदा दिलि ऐं बहगुणनि माण्हुनि खां बि कॾहिं ख़ाली न रही आहे। मूं ज़िंदगी में अंदर जे बदबूदार ऐं कूड़नि माण्हुनि जी न कॾहिं काण कढी आहे ऐं न उन्हनि खे कॾहिं का अहमियत ॾिनी आहे, पर ज़िंदगी में जिन शानदार माण्हुनि जी सोबत नसीब थी उन्हनि खे हमेशह पंहिंजो भाॻ भाईंदो आहियां। अहिड़नि साह सुधीर माण्हुनि में लक्ष्मण कोमल बि हिकु हो। 1990 में जॾहिं मां पहिरियों भेरो हिंदुस्तान वञी रहियो हुउसि त हिते केतिरनि दोस्तनि चयो दहली में हिकु अदीब लक्ष्मण कोमल सां ज़रूरु मिलजांइ। लक्ष्मण ऐं मोहन कल्पना सां मिलण ते घणो ज़ोर मुंहिंजे दोस्त अली बाबा भरियो हो। उन दौर में मुंहिंजी हिंद जे कंहिं बि अदीब दोस्त सां ज़ाती ॾेठ वेठ न हुई, पर सिंधी अदब जी निस्बत सां सुञाणंदो सभिनी मशहूरु अदीबनि ऐं शाइरनि खे हुउसि। दहली में मां पंहिंजे हिकु दोस्त दपिनकर जे घर रहियल हुउसि, जेको कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो मरकज़ी अॻुवाण ऐं लोक सभा जो मेंबर हो, जेका हिंदुस्तानी कम्युनिस्टनि में माओइस्टनि जी हिकु अहम जमायत हुई। दपिनकर तॾहिं बि मशहूरु अॻुवाण ऐं लोक सभा जो मेंबर हो ऐं कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट जो मरकज़ी सेक्रेटरी हो, पर हाणे त हिंद में कम्युनिस्ट अॻुवाणनि में पहिरीं सिफ़ जो अॻुवाण आहे। मां हिकु कांफ्रेंस ऐं फ़िक्री तरबियती विहक में शिरकत लाइ सिंधी शागिर्द तहरीक पारां हिंदुस्तान वियो हुउसि, जेका उत्तर प्रदेश जे शहर इलाहाबाद में रखियल हुई, जेको नेहरू ख़ानदान जो अबाणो शहर पिणु आहे। लक्ष्मण कोमल उन ज़माने में हिंदुस्तान जी हिकु वॾी अख़बार टाइम्स ऑफ इंडिया में सीनियर सब एडिटर हो। मूं दीपनकर ऐं कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट जे मरकज़ी दहली ऑफिस वटां अख़बार में फ़ोन कई त जवाबु मिलियो त अख़बार में लक्ष्मण कोमल नाले को बि माण्हू कमु नाहे कंदो। घणी कोशिशि कयमि पर लक्ष्मण कोमल सां राब्तो न थियो। मूंखे इहा ख़बर पए पई त लक्ष्मण कोमल हुनजो अदबी नालो हो, पर हुनजो साफ़ती नालो लक्ष्मण भाटिया हो, जंहिं नाले सां पिणु हूअ हिंद जो मशहूरु साफ़ती ऐं दानेश्वर हल्कनि में घणो मशहूरु हो। 2 ॾींहंनि खां पोइ मां इलाहाबाद लाइ निकिरी वियसि, पर लक्ष्मण जी सिक साह में सांडियल हुई। नेठि मूं इलाहाबाद यूनिवर्सिटी मां ख़त लिखी खेसि पंहिंजो इतला ॾिनो ऐं साणुसि मिलण जी ख़्वाहिश ज़ाहिर कयमि ऐं इलाहाबाद यूनिवर्सिटी जे उन हॉस्टल जो कमिरो नंबर 46 बि उमाणियमि, जिते मां रहियल हुअसि। 3 ॾींहंनि अंदरि लक्ष्मण जी फ़ोन आई, चई मिठा तूं दहली कॾहिं ईंदे? अचण खां अॻु इतला कजां, मां तोखे स्टेशन तां पाण वठणु ईंदुसि। मूंखे हैरत थी त हुन न रुॻो मूंखे सुञातो थिए, पर हुन मुंहिंजूं कुझु लिखणियूं बि पढ़ियूं हुयूं। जेतोणीकि मुंहिंजी उहा इल्मी ऐं सियासी भारत यात्रा कुझु महीननि जी हुई, पर मुंहिंजनि घणनि ऐं मसरूफ़ दौरनि सबबु लक्ष्मण सखे डिघियूं रिहाणियूं थी न सघियूं। लक्ष्मण कोमल सां तफ़सीली रिहाणियूं तॾहिं थियूं जॾहिं ॿिए साल हसन दरस मुज़फ़र चांडियो ऐं मां ज़ाती दौरे ते 1 महीने लाइ भारत अदबी यात्रा ते वियासीं। हू पहिरीं मुलाक़ात में ई घर वठी वियो। मोहबतनि ऐं कुर्बतनि जा असल वाहड़ वहाए छॾियाईं। घर में जाइ नथे मिलियसि जिते असांखे विहारे। मूं ज़िंदगी में पहिरियों भेरो मद उते हुन वटि पीती, जेतोणीकि उन खां अॻु थाईलैंड, बर्मा, लाओस वग़ैरह मां थी आयो हुउसि। उहो लक्ष्मण जे हथ जो ठाहियल जाम हो, सो जा सुरूर ई ॿिया हुआ। राति लड़ंदी थिए वई, कैफ़ चढ़ंदो थिए वियो ऐं लक्ष्मण जो ड्राइंग रूम छा दहली छा असां लाइ ॼण सॼी काइनात खुमार आलूद थी वई हुई। ज़िंदा दिली जे हिकु पूरे जहान सां मखामेलो हो। अदब, शाइरी, तनक़ीद, तारीख़, कल्चर, सहाफ़त, सियासत छा न हो जेको लक्ष्मण जी शख़्सियत में न हो। दानिश्वर, शाइर, अदीब, सहाफ़ी ऐं हिकु दिलबर माण्हू। हुन पंहिंजे वही खाते जा शानदार पना त बाद में लिखिया, पर हुन राति हुन उहे पना वाह जो खोलिया हुआ। असांजी महफ़िल वञी पिरह जे किरणनि खे स्वीकार कयो, मोकिलायाई ऐं चयाईं त ॾींहं जो जॾहिं वणियो वञी घुमो फिरो, पर सिज लहे त रोज़ानो हेॾे हलिया अचिजो।
असां दिल खोले दहली घुमी, हू असां लाइ खुल जा सिम हो। ही हो जंहिं असांजूं अमृता प्रीतम अमरोज़ करतुलैन हैदर जहिड़नि वॾनि तख़लीकारनि सां तवील रिहाणियूं करायूं। कलकते ऐं बम्बई वियासीं, राब्तो करे हाल अहवाल मालूम कंदो हो। अदीबनि दानिश्वरनि जा हर जाइ ते हिक ॿिए सां तकरार पिया हलंदा आहिनि। सिंध या हिंद में बि सिंधी अदीबनि जो इहो साॻियो हाल आहे। लक्ष्मण उहो अदीब हो जंहिंजी ज़ुबान मां असां कंहिं लाइ बि को बाड़ो अखर न ॿुधो। उहा अंदरि जी वॾी ऐं पुरसकून माण्हू जी निशानी हूंदी आहे। संदसि हिकु ॻाल्हि त असांखे बिनह मोहे विधो। अहिड़ी वज़ादारी मूं विरले सिंधी अदीबनि में ॾिठी आहे। असांखे ख़बर हुई त लक्ष्मण ऐं वीना शरंगी में ज़ाती तौरु घणा इख़्तिलाफ़ हुआ ऐं हू हिक ॿिए सां ॻाल्हाइण जी हद ताईं बि क़त तालुक़ करे चुका हुआ। पर असांखे लक्ष्मण उन घड़ी वॾो माण्हू लॻो। जॾहिं मुंहिंजे पुछण ते चवणु लॻो, यार वीना सां ज़रूरु मिलजो, सुठी लेखिका ऐं कुर्बाइती इंसान आहे। हरू भरू मुंहिंजो नालो न खणिजोसि, मतां तव्हांजो घुर्बल आदर भाव न करे सघे। असां हैरान थी वियासूं। एॾो ज़र्फ़ ऐं वज़दारी। वीना शरंगी जे ख़ानदान जो तालुक़ कंबर भर सां असांजे पाड़े वारे शहर शहदादकोट सां रहियो आहे ऐं मुंहिंजो साणुसि अॼु ताईं कॾहिं कॾहिं राब्तो रहंदो आहे। हाणे त दहली में बसि असांजे अदबी लॾे मां हीरो ठाकुर ऐं वीना शरंगी बचा आहिनि। मां हुनजे ज़र्फ़ जो ॿियो मिसाल ॾियां। 1990 में असां जॾहिं वटसि हुआसीं त ताज़ो ई संस धीअ जी नौजवान शरीफ़ शाइर शरीकांत सदफ़ सां तलाक़ थी हुई, जिते हू ॾुखारो बि हो। पर हू हर कचहरी में शरीकांत सदफ़ जी शाइरी जी तारीफ़ कंदो रहियो। लक्ष्मण कोमल पंहिंजे स्वभाव, सोच, उथण वेहण ऐं रवैयनि में घणनि अदीबनि खां इन करे बि मुख़्तलिफ़ माण्हू हो जो हिकु त हुनजो अदब जो मुतालियो वसी हो ऐं ॿियो त हू ज़हनी ऐं समाजी तौरु महदूद माण्हू न हो। हू दुनिया जहान घुमियल माण्हू हो ऐं इहा शइ माण्हू जी सोच ऐं स्वभाव में वुसत आणे थी। असांजे अक्सर अदीबनि ऐं शाइरनि में उहा दिलि जी सोढ़ाइप उन करे बि आहे जो हुननि जो दाइरो घणो महदूद रहियो आहे। हुननि दुनिया त ठहियो, सिंध बि पूरी रीत नाहे ॾिठी। लक्ष्मण इन लिहाज़ खां वसी मुताले ऐं तजुर्बे वारो अदीब हो। 1995 में हूअ अमेरिका मां वापसी ते सिंध आयो त असांजूं ज़बरदस्त रिहाणियूं थियूं। ताजल बेवस, शमशेरुल हैदरी, हसन दरस, मां, आकाश अंसारी, मुज़फ़र चांडियो, इनाम शेख, रखियल मोराई, अबू बकर बोलो साणुसि गॾु रहियासीं। के रिहाणियूं ताजल बेवस जे घर थियूं त के अबू बकर जे गार्डन कराची वारे सरकारी घर ते। संदसि हिकु दावत मूं हसन दरस ऐं एजाज़ कुरैशी हैदराबाद में बि कई। उन भेरे लक्ष्मण कोमल कराची में शेख अयाज़ सां मिलियो, जिते अयाज़ साहिब बि बेहद ख़ुशि थियो। शेख अयाज़ सां कराची में ट्रेड सेंटर में जेका शानदार शाम मल्हाई वई हुई, उन में बि हू शरीक थियो हो ऐं असां प्रोग्राम में लक्ष्मण सां गॾु शामिलु थिया हुआसीं। लक्ष्मण कॾहिं बि सिंध खां ज़हनी, रूहानी ऐं जिस्मानी तौरु भेरो न भॻो। वक़्ती वक़फ़े सां पियो ईंदो हो ऐं सिंध में त हुनजो साह हो। सिंध छा, हुनजी हर शइ में लक्ष्मण जो साह ऐं पसाह हो। निंढे खण जो विरहाङो कॾहिं बि हुनखे सिंध खां जुदा करे न सघियो। अक्सर दहली मां फ़ोन करे हाल अहवाल मालूम कंदो हो ऐं संसि दिलि हर घड़ी सिंध अचण ऐं पसण लाइ सटूं पई खाईंदी हुई। हुनजो रुगो जिस्म जलावतन न हो, पर असल में हुनजो रूह बि जलावतन हो ऐं रूहानी जलावतनी जिस्मानी जलावतनी खां पद में भेरा वधीक अज़ितनाक हूंदी आहे। पर हूअ मोहिन कल्पना ऐं ॿियनि खां घणो वधीक ख़ुशनसीब हो जो हू सिंध पियो ईंदो हो। संदसि ज़िंदगी जे आख़िरी सालनि में खेसि साह जी घणी तकलीफ़ हुई, पर हू तॾहिं बि ईंदो हो। असां गॾिजी पली जे साहिब वटि वेंदा हुआसीं ऐं हू सिंधी ॿारनि जा टेबलो ॾिसी बेहद ख़ुशि थींदो हो। आकाश, हसन दरस ऐं मां साणुसि घणो गॾु हूंदा हुआसीं। हुनजी हिकु वॾी ख़ूबी इहा बि हूंदी हुई त हू नौजवान लेखकनि सां वधीक राब्ते में रहंदो हो ऐं खेनि चाह सां पढ़ंदो हो। सिंध में पंहिंजी पीढ़ी खां पोइ हुनजो शौकत हुसैन शोरे, मदद अली सिंधी, महताब महबूब, नूर अहमद ख्वाजे, उमर काज़ी, हसन दरस, अहमद सोलंगी, रखियल मोराई, आकाश अंसारी, नसीर मिर्ज़ा, इसाक समिजी मूंसां गहरो तालुक़ रहियो। आकाश ऐं अहमद सोलंगी जी शाइरी जे किताबनि जे शानदार मुहाग लिखियाई। हूअ अदब जो ॼाणू ऐं पारखो। 26 मार्च 1936 में दीवान चेलाराम भाटिया जे घर में कंडियारे में जन्म वठंदड़ लक्ष्मण 11 सालनि जो हो त निंढे खण जो विरहाङो थियो ऐं संसि जिस्मानी ऐं रूहानी जलावतनी शुरू थी।
जेका अज़ली त न हुई पर अबदी ज़रूर हुई। हूँ त लक्ष्मण शाइरी बि कई, ड्रामा लिखिया, कहाणियूं लिखियूं, पर संदसि शाहकार तख़लीक़, संदसि तवील आत्मकथा वही खाते जा पन्ना उन रूहानी जलावतनी जी कहाणी आहे। संदसि वही खाते जो को पनो नाहे जंहिंमें जलावतनी जो उहो दर्द उथल न खाईंदो हुजे जेको हुन त छा पर पढ़ंदड़ जे अंदर में बि वढ विझो छॾे। लक्ष्मण खे हिकु सिट में बयानु कजे त मां चवंदुसि त हूअ हिंद में सिंध जो ॿियो रूप हो। 23 डिसंबर 2014 ते हिंद में सिंध जो रूह लक्ष्मण कोमल कंहिं आज़ादु पखी वांगुरु ॾुरा ऐं ॾेह उॾामी वियो। अहिड़नि रूह परवर माण्हू जी मौत खे न पर जनम ऐं ज़िंदगी खे सारबो ऐं मल्हाइबो आहे। कंहिं ॾाढो सुठो चयो हो त ज़िंदगी खे हर वक़्तु मल्हायो, उन करे न त उहा कामिल आहे पर उन करे त उहा अणपूरी आहे। लक्ष्मण हिन अणपूरी ज़िंदगी जी हर घड़ी खे पूरो माणियो ऐं चूड़ियो। जामी चांडीअ जे ख़ूबसूरत लेख मां चूंड हिसा असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।